नाज़रीन खैरपुर नाथन शाह में हथियारबंदन घर में दाख़िल थी फायरिंग करे ॾिनी। घर भाती मौजज़ाने तौर ते महफ़ूज़ रहा। न्यूज़ नाथन शाह मोहल्ले जे रहवासी ग़ुलाम मोहम्मद भट्टीअ जे घर अंदर हथियारबंदन फायरिंग करे ॾिनी। घर भाती मौजज़ाने तौर ते महफ़ूज़ रहा। ॿिए पासे घर मालिक ग़ुलाम मोहम्मद भट्टी ऐं संदसि न्याणी फातिमा सहाफ़ियत सां ॻाल्हाईंदे चयो आहे त अकबर भट्टी ऐं ॿ नामालूम बुट ॿधल माण्हू घर अंदर दाख़िल थी पिस्टल जा सिधा फायर कया, जॾहिं त सभु पंहिंजी जान बचाइण ख़ातिर पाड़े वारनि वटि वञी पनाह वरिती। उन्हनि चयो आहे त जवाबदारनि घर में पियल फ्रिज, एयर कंडीशन ऐं टीवीअ खे सिधियूं गोलियूं हणी घर अंदर भञ ड्राह करण बाद घर में पियल अलमारी जा ताला टोड़े 95,000 रोक, 2 सोना हार ऐं 1 मोबाइल फ़ोन खणी विया आहिनि। फातिमा भट्टी वधीक ॿुधायो आहे त कुझु वक़्तु अॻु असां अकबर भट्टीअ खां 7 लख उधारा वरिता हुआ, जेके हुनखे 1 लख महीनो जे हिसाब सां ॾेई चुका आहियूं। अकबर भट्टी अॼु आयो ऐं चयईं त उहे 7 लख वियाज हो, मुंहिंजी असुल रक़म अव्हां ॾांहुं बाक़ी रहे थी, उहा ॾियो। इनकार ते फायरिंग कई वई। SHO KN शाह ग़ुलाम हैदर पंवर ॿुधायो आहे त वाक़ियो पैसनि जी ॾेती लेती तां पेश आयो आहे। वाक़े जी NC असां दाख़िल कई आहे। FIR बि दाख़िल कई वेंदी।